राहे तरीक़त मुर्शिद कहिड़ो हुजे। मुर्शिद कहिड़ो हुजे। मुर्शिद कामिल अहिड़ो हुजे जेको मुरीद जी सोच बदलाए, सूरत बदलाए, बुराई खां जान छॾाए, नेकियुनि जे तरफ़ आणे। जेकॾहिं तव्हांखे अहिड़ो कामिल मुर्शिद लभे त गोया तव्हांखे पंहिंजे अंदर जे ॾुखनि वारे कुल्फ़ लाइ कुंजीहत अचे वई। हिकिड़ी साअत औलिया कराम सां सुहबत करणु सवन वरहनि जे ख़ालिस इबादत खां बेज़ोर भली आहे। असांजे हिन नए चैनल रूहानीअ खे सब्सक्राइब करियो ऐं रोज़ाना अहिड़ा पोस्ट हासिलु कंदा रहो।